आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईं जे प्रचार लाइ असां ही 40 ॾींहंनि जा वीडियो ठातासीं। तव्हां सभिनि जो साथ सहकार असांखे सुठो मिलियो आहे। 39 सवाल जो सही जवाब आहे सी। झूलेलाल साईं जे वंशजनि गुजरात जे भरूच शहर में झूलेलाल साईं जो मंदिर ठाहियो। अॼु जे सवाल जो जवाब कमेंट बॉक्स में मिलंदो। सवाल 40। अॼु जिले जे नारायण सरोवर जे पासे कहिड़ो मंदिर आहे? ए श्री झूलेलाल तीर्थधाम, बी वरुण देव मंदिर, सी अमरलाल धाम, डी उडेरोलाल धाम। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।